मनु नहीं भागो मूंखे चए पियो होटल ते हल मां अचां थो अचे नहीं भागो त हणांसि थो चांहि जी चटी मिलियो अथसि माल चाचे चयो पियो त वञी सारियूं खपाया पुट ऐं सारियूं वञी 1400 रुपए जूं ॿुधायूं अथई मामे खे 700 रुपया मामो वीचारो अॻे ग़रीब ॻोढ़ो ॾिसूं था मिले हयूं अथसि धक वॾो अचे त हणूंसि था चांहि जी चटी वाह नेट ई नथी हले नेट जा हाल कोन्हनि पिनी मानियूं टुकर खपाए पैके था कयूं हे वरी नि भागा हलनि ई कोन वरी कंपनी वारा असांखे फुरियो वञनि असां ॿियनि खे फुरियूं कंपनी असांखे काल कर त वरी खणे कोन वरी मथां वरी पंहिंजा वरी प्रोग्राम हलाए वेही रहंदी कोरोना की सुइयां लगाओ ये लगाओ रुको कोरोना जान ही नथी छॾे वण मोबाइल ते बि नथी छॾे जान वाह जी हालत थी वई आहे हूअं त छॾे ई कोन थी हाणे त मोबाइल ते बि जान चाइना खे छॾे वई अमेरिका खे छॾे वई आहे असांखे नी भागी छॾे नथी जान को छुटे भणा हिन मां को साॻे हंधि वञी पवे को मालकनि जी ॻिची में अची असांजी ॻिची में नोड़ ॻिची में जीअं फांसी पवंदा ईअं फांसी पई आहे कोरोना दिल्ली अचे कान कोरोना वञे कान कारो थन मुंहुं वॾी हालत थी वई आहे हिन मुल्क सां जी याड़ी त वॾी हई मनु किथे रहिजी वियो आहे अचे कोन्हे भागो को चांहि जी हणोसि को धक वालेकुम सलाम छा पियो करीं चाचा लॻो पियो आहे फेसबुक ते ॿियो हाणे असां वांदकाई में छा मिलंदो इहो ई त मिलंदो ॾिस मारो वण खट स्कूल ये मुंहिंजी ऑफिस भली आहे न चाचा ऑफिस पंहिंजी खे सिधी कर न ऑफिस तुम्हारी नंढड़ी आहे ऑफिस वॾी आहे नंढी आहे कहिड़ो चयो हे ॾिस खट हे वण ॾिस केॾो वॾो आहे ओ चाचा हे गुटका न गुटका किथां खणी आयो किथां आयो ही वण अरे बाबा गुटका न हे बि गुटको आहे हो बि गुटको आहे हे बि गुटको आहे हे ॾिस खटा हे वण हे ॾिस हे टारी धारियूं हे ॾिस खटा हे पाओ हे ॿियो पाओ हे टियों पाओ हे चौथो पाओ हिकिड़ो तोखां सुवाल पुछणो आहे ॿुधा चाचा पढ़ियल आही न हा हेॾो सारो नेट पे थो हलायां फेसबुक या पढ़ियल न आहियां वाकई नज़र त अची थो हा हाणे खट वण जे मथां हूंदी आहे या हेठां छा वण जे हेठां हूंदी आहे न केरु थो चए ऐं बाक़ी तूं ॿुधा खट वण जे मथां हूंदी आहे ॾिस अरे चाचा खट वण जे हेठां हूंदी आहे सुम्हंदे बाक़ी किथे बाबा हे वण जे मथां हूंदी त तॾहिं त सुम्हबो न तूं असांखे बेवकूफ़ थो सम्झी बेवकूफ़ कंहिं चई ऐं चरियो थो वण जे मथां रखबी तॾहिं सुम्हबो न हवा कीअं लॻंदी थधि अरे चाचा हेठि वण जे हेठां हूंदी आहे खट वण जे हेठां हूंदी आहे वॾो वण हन हुन जे हेठां खट जे मथां माण्हू सुम्हंदो मज़े सां खट जे मथां त माण्हू हूंदो त खट उहा वण जे मथां हूंदी न बाबा खारस थी वई अथई छा थियो अथई अरे चाचा किथां आयो आहीं हितां ई त आयो आहियां त कीअं सम्झायां हाणे ॿुधा मां स्कूल जो मास्तर आहीं वॾो वरी अञा चईं थो सम्झंदुसि मास्तर ई हा कहिड़े स्कूल जो ग्रामीण जो हल पोइ हे ॾिसी कोन था स्कूल ऑफिस मुंहिंजी बाक़ी छा पियो ॿुधाई घणा साल सर्विस अथई 12 साल 12 साल हा पोइ 60 साल हूंदी आहे तुंहिंजी 12 साल कीअं थी वई बाबा वधाया अथनि हाणे हे ॾिस हीअ स्कूल जे हेठां जेकी हुई न उहे चवनि पिया छित मथां जे मूं चवनि न हेठां हूंदी आहे मथां ॿार पढ़ंदा आहिनि हा तुंहिंजी पोइ हेठां अची वई हूंदी छित तॾहिं कढी छॾियऊं तोखे न बाबा मूंखे कढियो कोन अथनि मां पाण छॾे हली आयो सां मूं चयोमांनि छित जे मथां ॿार पढ़ावा या हेठां ॿार पढ़ावा छा मां त इन करे पंहिंजी स्कूल बि पटे आयुसि ऑफिस बि पटे आयुसि केॾी वज़न आहे खणी ॾिस न
चाचा तुंहिंजे लाइ वज़न हूंदी असां लाइ त हल्की आहे सफ़ा। चाचा ॻाल्हि ॿुधाई हा बाचा ॿुधा थोरो दिमाग़ जो इलाज करा थोरो दिमाग़ जो बि अथई तोखे मसलो सम्झी न ऐं एॾी पघार अथई हूंदई बि पघार तुंहिंजी जो कढी जो छॾियऊं त वरी रिटायरमेंट बि हूंदई हा न त थोरो इलाज करा चाचा। अब इलाज उहे करा न जेको मुंहिंजो वण खे ऐं खट खे ऐं स्कूल ऐं ऑफिस खे सम्झनि ई कोन था। चरिया ऐं मेंटल उहे आहिनि मां न आहियां। अबा ही छा आहे? चाचा हे गुटको अबा हीअ खट अञा चईं थो त मां पंहिंजे दिमाग़ जो इलाज कराया। हीअ आहे खट तूं अञा पंहिंजो इलाज कराया अञा दिमाग़ जो। अबा हे छा आहे? चाचा गुटको अबा हे वण अथई ॾिस जेको अञा चईं थो त तूं वञी इलाज करा दिमाग़ जो। अबा हे ॾिस छा आहे? चाचा हे बि गुटको अबा हीअ ऑफिस आहे अञा चईं थो त चईं इलाज वञी कराया दिमाग़ जो। तूं पंहिंजे दिमाग़ जो इलाज कराया। हीअ छा आहे अबा? चाचा हे बि गुटको अबा हीअ मुंहिंजी ऑफिस आहे जेको चई मां अञा चईं थो त इलाज कराया। ॾिसी वासी बि अखियूं कोन ॾिनियूं छा साईं लॻनि थियूं नंढड़ियूं न थोरियूं अखियूं पट वॾियूं कर। हलड़े केमां जी फाथासीं अबा छा छो? केमां जी फाथासीं मनो केॾी मनी दे ओ बा हेॾे मुंहुं त करे ॻाल्हि आहे छा छो? कुझु न तूं पंहिंजे कम सां लॻो पियो छा? कुझु न चाचा कुझु न छा थो चई? हलड़े मनु केॾी महिल ईंदे जान छुटंदी मुंहिंजी न मां। मनु मुंहिंजो नालो न आहे चाड़े चाचा तोखे न आहियां ऐं कंहिंखे हो मुंहिंजो दोस्त ॿियो आहे त हिकिड़ो। केरु हिते नज़र ई कोन थो अचे। अबा इलाज रो करा तो मूंखे पियो चयो हींअर त हिते केरु ई नज़र कोन थो अचे पोइ बि तूं ॻाल्हाई पियो थो। चाचा दिमाग़ अचण जो। वारो आहे अबा छा चई? कुझु न चाचा कुझु न जे मां 5 मिंट ते ॿियो वेठो त मां गिदू में दाख़िल थी वेंदुसि मां लॻे ईअं ई थो मूंखे। अबा इहो मनु न ईंदो त मां त मरी वेंदुसि लॻे मनु ईअं। कोड़ो हिते त को आहे ई कोन। डॉक्टर हिकिड़ो सुझे थो चरियनि जो बि दिमाग़ जो बि इलाज कंदो आहे वठी हलां छा होॾां? चाचा गिदू वठी हल गिदू छा? गिदू वठी हल मूंखे। मनु तेरन ते हे ॾिस वण आहे न? हा चाचा वण हा हे ॾिस खट हा चाचा हे खट वण जे मथां रखबी। हा हे ॾिस ऑफिस वाह जी ऑफिस चाचा तुंहिंजी हाय हाय ऐं हे ॾिस मुंहिंजो स्कूल। वाह चाचा स्कूल त भलो अथई पोइ अञा चईं थो त न खणी ॾिस वज़न आहे वॾो वज़न अथसि मां त खणी कोन थो सघां। छा चई वरी? मुंहिंजो वॾो वज़न आहे मां नथो खणी सघां। मनु किथे आहे? अचे थो छा अचे थो केरु? मनु मोबाइल त पई अथई न? हलड़े ॿियो कुझु ख़ुशि आहे न? हा वञनि पिया था माण्हू। अरे मनु अच नि भागा इन मां चरे मां फासी वियो आहियां जान छॾा मुंहिंजी। अबा हे ॾिस साम्हूं कोठो आहे जा छिता। चाचा हे मथां बीह बम हणाई लागी थो बसि जान छॾाई। अलाए छा थो चई अबा? मुंहिंजो ख़ुशि आहे न? मनु कोन्हे। चाचा खड में हण मनु खे पंहिंजी ॻाल्हि करे अबा खड कीअं खोटंदासीं न कोडर आहे न रंबो आहे। हाणे जॾहिं खड खोट त विझाई छा? हुन में जान छॾाई। छा चई अबा? मुंहिंजो खड खोट त विझाई तोखे हुन में अड़े हिन अबा इहा त मोबाइल पई अथई। अरे इन मां जान कोन छुटंदी। अरे मनु एॾी देर चाचा हे तुंहिंजी खट हे तुंहिंजो वण हे तुंहिंजी ऑफिस हे तुंहिंजो कमरो। अबा मुंहिंजो जुल्म करे छॾ अहिड़ा माण्हू बि किथां मिलंदा? जान छॾ भणा वञूं को असां जान का छुटे। Subscribe to my channel and also press this bell icon.